छा ॻाल्हि मूं महिल थिए? तूं एॾी उॿाड़ कीअं आई? परेशान थी लॻी? अम्मा मुंहिंजी ॻाल्हि मञींदीअं? मुंहिंजी जीजल अम्मा वाइदो कर त तूं इनकार न कंदी। वाइदो कान थी कयां, बाक़ी हा ॻाल्हि सम्झण वारी हूंदी त ज़रूरु मञंदीसि। मुंहिंजी शादी वारी ज़िद तां लही वञ अम्मा, लही वञ, ख़ुदा जो वास्तो अथई अम्मा, न कर ज़िद। अजायूं ॻाल्हियूं न कर मूं महिल। माई फापू सॼी ॻाल्हि पकी करे आई आहे अदा चिबड़ वारनि सां। असीं सॼी ज़िंदगी तोखे घर में त कोन विहारे वेठा हूंदासीं। आख़िर तोखे हिकिड़े ॾींहुं हिन घर मां वञिणो आहे। एॾो ज़िद न कर मूं महिल धीअ। अम्मा पोइ तूं मूंखे ज़हर आणे ॾे त मां खाई मरी वञा ऐं तुंहिंजी बि जान आजी कयां। साले में अहिड़ी कहिड़ी ख़राबी आहे जो एॾो नखरो थी करी? वॾी मुश्किल सां फापल उन्हनि खे इन ॻाल्हि ते बीहारे आई आहे। अम्मा मां नखरो कोन थी कयां, पर मुंहिंजी दिलि नथी मञे। चिमिक सभु नादान आई छा? तूं सम्झण छो नथो कोशिश करी नादान? ही जेका माल मिल्कत आहे न सभु या तुंहिंजी आहे। ऐं हा खान बहादुर ऐं शेरोज़ खान हिन मिल्कत ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। ओके मां न जेको वॾो थी वठां तव्हांखे ख़बर आहे त छा कंदसि? हा ॿुधा तूं छा कंदी शमीर? तूं वॾो त हाणे बि आहीं शमीर, माशाल्लाह तोखे ॾाढ़ी बि आई, तोखे मुछूं बि आहिनि। ज़र अली खान बहादुर जो ताक़त ते वञी ॿाराणी हरकत कई आहे। इहो ॼण दुश्मन खे मौक़ो फराहम करण आहे। पोइ तूं सम्झाईंसि हा न त खान बहादुर खे हर भरू शौक़ो न सम्झे। ज़र अली बहादुर आहे ऐं मां संदसि बहादुरी जो घणो क़दुरु कंदो आहियां, पर इन जो इहो मक़सदु न आहे त उहा कुरमदी खां कमु न वठे। थोरी देरि पहिरीं माई शहज़ादी घर आई हुई, मूंखे वॾा टप ॾेई वई आहे। हा धन बख़्श बि असांजे हवाले सां उहो ॾाढो ॾिनल आहे। चवे थो त खान बहादुर खान कहिड़े टाइम ते वार करे सघे थो। आउं त चवां थी तूं बि अजा ज़िद छॾे ॾे, असीं छो न ॿारनि जी शादी कराए ही ॻोठु छॾे हलूं। मां ज़र अली सां ॻाल्हायां थो ऐं हुन सां सलाह करे था वठूं। जेकॾहिं चांडो खे ऐं ज़र अली खे एतिराज़ कोन्हे त हफ़्ते खनि में हुनजो निकाह कराए था सघूं। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।